अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशरो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। कश्मीर जे कारे ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ मोहम्मद ताशवीन आलम जी अॻुवाणी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खां जुडिशनल कॉम्प्लेक्स ताईं हिकु रैली कढी वई। रैलीअ में एडिशनल डिप्टी कमिश्नर सैयद अम्मार हुसैन, सोशल वर्क वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमन, प्रोफेसर मोहम्मद अफजल मेमन खां सवाइ सभिनी सरकारी तोड़े ख़ानगी खातनि जे ऑफिसरनि, अमले, शहरनि, वकीलनि ऐं शागिर्दनि शिरकत पिणु कई। उन मौक़े ते रैलीअ में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड हुआ जिन ते भारत पारां मज़लूम कश्मीरनि सां कयल ज़ुल्म ख़िलाफ़ नारा दर्ज हुआ। उन मौक़े ते पंहिंजे किताब में डिप्टी कमिश्नर चयो त 27 अक्टूबर तारीख़ जो सियाह तरीन ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं भारत ज़ुल्म जी इंतिहा कंदे कश्मीर जे बेगुनाह शहरनि ते फ़ौज कशी कई। उन लाइ अॼु सॼी दुनिया में कश्मीर जो कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। नौशहरो फेरोज़ ज़िले जी आवाम पंहिंजे कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहे। अॼोके ॾींहुं भारत कश्मीर में पंहिंजूं फ़ौजूं मोकिलियूं जिन उते ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतिहा करे छॾी आहे ऐं इंशाअल्लाह इहो ॾींहुं परे न आहे जॾहिं कश्मीर जे शहरनि खे आज़ादी मिलंदी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।